सोबोदेरो थाणे जे हद ॻोठ नवाड़ो शरीफ़ जे रवासी इमरान भुट्टो पुट तालिब हुसैन भुट्टो जे कपिड़े ऐं करियाने जी दुकान खे राति नामालूम हथियारबंदनि चोर खाट हणी दुकान में दाख़िल थी रोक रक़म 2 लख हार 2 लखनि जा 7 लखनि जो कपिड़ो ऐं ॿियो सॼो सामान तक़रीबन 11-12 लखनि जे मालियत जो कुल सामान खणी फरार थी विया। वाक़े जी इतला ते सॻियूं चौकी इंचार्ज सोहराब शर जाइ वारदात ते मुआइनो कयो। ॿिए तरफ़ वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ ॻोठाणनि वधल भुट्टो, अली हसन भुट्टो, इमरान भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। इन मौक़े ते मुतासिर दुकानदार इमरान भुट्टो मीडिया वारनि खे ॿुधायो त पंहिंजी दुकान मां राति 11-12 लखनि जे मालियत जो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। हुन IG सिंध SSP खैरपुर खां घुर कई त ॾोहारियुनि इन्हनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि कराए वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।